सांगड़ में आवा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा चयो आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करण लाइ समूरा वसीला क़त बांधा वेंदा। चूंडूं करण असांजो क़ौमी फ़र्ज़ आहे। उन करे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां मुक़ररु कयल रिटर्निंग ऐं असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसरनि खे घुर्जे त हू पंहिंजे पंहिंजे तकनि में क़ाइम समूरनि पोलिंग स्टेशन ते सहूलियतुनि जो बग़ैर जाइज़ो वठनि ऐं जेकॾहिं कंहिं पोलिंग स्टेशन ते सहूलियतूं मौजूदु न आहिनि त उन खे फौरी तौर ते मुकमल कयो वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर पंहिंजी ऑफिस में आरो ॿियनि लाॻापियल अमलदारनि सां गॾिजाणीअ जी सदारत कंदे कयो। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर सांगड़ शाहनवाज़ बिरोही चयो त हू मुक़ररु थियल ऑफिसरनि सां मुकमल राब्ते में आहिनि ऐं चूंडुनि जे हवाले इंतज़ामनि ऐं पोलिंग स्टेशन जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा एजुकेशन वर्क्स खाते जे अमलदार खे हिदायत कई त जिन पोलिंग स्टेशन ते सहूलियतुनि जी फ़राहमीअ जो कमु जारी आहे उन्हनि खे जल्द खां जल्द मुकमल करे डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन ऐं डिप्टी कमिश्नर ऑफिस खे रिपोर्ट पेश कनि।